मुल्क के ॿियनि शहरनि जियां खानपुर महर में भी गुज़िरियल ॾींहं थियल बारिश बाद पूरे शहर में पानी भेजी वियो आहे, जंहिं करे शहरनि खे सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। वधीक शहर जी छा सूरत-हाल आहे? असां सां गॾु लाइन ते मंठार अली चनू मौजूदु आहे। जी मंठार, छा सूरत-हाल आहे? छा टाउन इंतज़ामिया पाणी जे निकाल लाइ के जुगाड़ उपाय वरिता आहिनि? जी बिल्कुल, पूरे मुल्क समेत सिंध समेत खानपुर महर में भी बरसात पवण बाद निकाल जो सिस्टम बेहतर न हुजण करे ड्रेनेज सिस्टम तबाह हुजण करे हितां जे इलाइक़े वासियुनि चन्ना मोहल्ला, मीरानी मोहल्ला, महर मोहल्ला, अब्बासी मोहल्ला समेत दुकानदारनि तोड़े शहरनि के तमाम वॾी तकलीफ़ है। रोड तलाह जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। सिस्टम बेहतर न हुजण करे हितां जे आवाम ऐं शहर वासियुनि जो इहो चवणु आहे त पाणी निकाल जे सिस्टम के बेहतर करे असांजी तकलीफ़ ऐं उन्हनि जे बेहतर निज़ाम के ठीक करे सघनि। जी।